नाज़रीन, अवामी तहरीक के बानी रसूल बख्श पलेजे जी 8वीं वरसी मल्हाई पई वञे। सिंध के कुंड कुर्च मां काफ़िलनि जी जंगशाही आमद जो सिलसिलो जारी है। क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां मकली का रैली कढी जंगशाही पहुंची रसूल बख्श पलेजे जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े भेटा पेश कई। अहम ख़बर खां अवांखे आगाह कंदासीं। अवामी तहरीक के बानी रसूल बख्श पलेजे जी 8वीं वरसी मल्हाई पई वञे। वाक़े ॿुधाईंदासीं। सिंध के कुंड कुर्च मां काफ़िलनि जी जंगशाही आमद जो सिलसिलो जारी है। क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां मकली का रैली कढी जंगशाही पहुंची रसूल बख्श पलेजे जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े भेटा पेश कई। अवामी तहरीक के बानी रसूल बख्श पलेजे जी 8वीं वरसी मल्हाई पई वञे। सिंध के कुंड कुर्च मां काफ़िलनि जी जंगशाही आमद जो सिलसिलो जारी है। क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां मकली का रैली कढी जंगशाही पहुंची रसूल बख्श पलेजे जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े भेटा पेश कई है। अवामी तहरीक के बानी कौम रसूल बख्श पलेजे जी 8वीं वरसी मल्हाई पई वञे। क़ौमी अवामी तहरीक के बानी रसूल बख्श पलेजे जी 8वीं वरसी मल्हाई पई वञे। सिंध के कुंड कुर्च मां काफ़िलनि जी जंगशाही आमद जो सिलसिलो जारी है। क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां मकली का रैली कढी जंगशाही पहुंची रसूल बख्श पलेजे जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े भेटा पेश कई। क़ौमी अवामी तहरीक के बानी रसूल बख्श पलेजे जी 8वीं वरसी मल्हाई पई वञे। वाक़े ॿुधाईंदासीं। अवामी तहरीक के बानी रसूल बख्श पलेजे जी 8वीं वरसी मल्हाई पई वञे। सिंध के कुंड कुर्च मां काफ़िलनि जी जंगशाही आमद जो सिलसिलो जारी है। क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां मकली का रैली कढी जंगशाही पहुंची रसूल बख्श पलेजे जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े भेटा पेश कई वई।